या अवेयरनेस कोशिश कंदुसि पहुचाईंदुसि त एंटी इंक्रोचमेंट छा आहे। इंक्रोचमेंट तव्हांजी उहा आहे जेका कंहिं बि पब्लिक स्ट्रीट में जीअं तव्हांजो स्टेयर्स थियनि थियूं, धका थियनि था, कंहिं बि घर जा कढनि था माण्हू, स्लोप्स कढनि था, कहिड़ी बि घिटे में कढनि था, सरकारी घिटी में कढनि था, कंहिं सरकारी प्लॉट ते कब्ज़ो कनि था, कंहिं अम्यूनिटी प्लॉट ते कब्ज़ो कनि था, तो उन लाइ तव्हांखे तमामु ईज़ी फोरम आहे ट्राइब्यूनल एंटी इंक्रोचमेंट। सवाइ जे तव्हां हाई कोर्ट पिटिशन में वञो, सिविल कोर्ट में वञो, एंटी इंक्रोचमेंट फोरम अहिड़ो आहे तव्हांजो विदिन अ वीक तव्हांजे फैसिलिटी जो डिसीशन भी करे थो ऐं अकॉर्डिंग टू लॉ करे थो। कंहिं में भी इन में कंहिंखे भी का ज़्यादती कोन थी थिए, छाकाणि जो असां इन में प्रॉपर उन्हनि जो जेके भी दावा कनि था त हीअ असांजी प्रॉपर्टी आहे, एक्चुअली उहा गवर्नमेंट प्रॉपर्टी हूंदी, हू इंक्रोच कनि था थ्रू दी प्रॉपर गवर्नमेंट एजेंसीज़। असां रिपोर्ट कॉल करियूं था उन केसेस जी। उन खां अलावा उन्हनि में जेका भी रिपोर्ट्स में